अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माज़ीर संजलबा शोभान नवाज़ ऑफिशियल चैनल तां मुखातिब आहियां। तो क्लास 5 जी सोशल स्टडी अञा जारी आहे। असां जेको लास्ट सुवाल हो उहो जेको उन खां असां वरी शुरूआत कयूं था पंहिंजी क्लास जी। व्हेन प्रोविंशियल इलेक्शन वार हेल्ड इन 11 प्रोविंसेस, जेके 11 सूबा गॾियल हिंदुस्तान जा, उन्हनि में जेका इलेक्शन उहा थी हुई सूबाई इलेक्शन, उहो कॾहिं थी 1937 में, 1937 में। हाउ मेनी प्रोविंसेस कांग्रेस फॉर्म गवर्नमेंट, कांग्रेस जेको आहे सो इलेक्शन खटी करे घणनि सूबनि में पंहिंजी हुकूमत खे क़ाइमु कयो? 7 सूबनि में, 7 इन हाउ मेनी प्रोविंसेस मुस्लिम लीग फॉर्म गवर्नमेंट्स, ऐं मुस्लिम लीग केतिरनि सूबनि में जेको आहे सो पंहिंजी गवर्नमेंट इलेक्शन खटी करे ठाही? 4 यानी 6 सूबनि में। विच सॉन्ग वाज़ मेड एज़ अ नेशनल एंथम, कहिड़े गाने खे ऐं कहिड़े गीत खे क़ौमी तरानो करार ॾिनो वियो? वंदे मातरम, जेको अॼुकल्ह बि इंडिया जो जेको आहे सो वंदे मातरम अॼु ताईं आहे। हू वॉज़ राइटर ऑफ वंदे मातरम, वंदे मातरम जो जेको आहे सो लेखक केरु हो? बिलकाम चंद्र चित्रा जी। ऐं व्हेन वर्ल्ड वार 2 ब्रोक आउट, ॿी आलमी जंग जेको आहे सो कॾहिं लॻी? 1939, 1939 में। विच ईयर कांग्रेस गवर्नमेंट रिज़ाइन, कांग्रेस जी जेका हुकूमत हुई उन कॾहिं इस्तीफ़ाऊं पेश कयूं? 1939 में, 1939 में। व्हेन मुस्लिम लीग सेलिब्रेट डे ऑफ डिलीवरेंस, मुस्लिम लीग जेको आहे सो डिलीवरेंस डे कॾहिं मल्हायो? जो हुनजो जश्न कॾहिं मल्हायो? 22 दिसंबर 1939 में। व्हेन पाकिस्तान रेज़ोल्यूशन वाज़ पास, पाकिस्तान जेको आहे जी करारदाद पाकिस्तान कॾहिं पास थी, कॾहिं जेको आहे सो हुनजो वजूद आयो? 23 मार्च 1940, 3 मार्च 1940 ईस्वी में। करारदाद लाहौर पिणु चई वेंदी आहे, मिंटो पाक जिथे अॼुकल्ह मीनार पाकिस्तान आहे, उते इहा करारदाद मंज़ूर थी। हू मूव्ड पाकिस्तान रेज़ोल्यूशन, पाकिस्तान करारदाद पाकिस्तान कंहिं पेश कई? मौली फज़लुल हक़। हू वॉज़ मौली फज़लुल हक़, चीफ मिनिस्टर ऑफ बंगाल। जो मौली फज़लुल हक़ केरु हो? बंगाल जो वज़ीर आला हो। हू सेकेंडेड पाकिस्तान रेज़ोल्यूशन, ॿी दफ़ा करारदाद पाकिस्तान कंहिं पेश कई? ख़लीक़ुज़्ज़मा। व्हेन पाकिस्तान रेज़ोल्यूशन वाज़ मेड पार्ट ऑफ मुस्लिम लीग कॉन्स्टिट्यूशन, करारदाद पाकिस्तान खे मुस्लिम लीग जे आइन जो कॾहिं हिसो बणायो वियो? 1941। इहो अहम सुवाल, इन खे ज़हन में करे छॾ। 1941 में करारदाद पाकिस्तान खे मुस्लिम लीग जे आइन जो हिसो बणायो वियो। कॉन्स्टिट्यूशन मीन्स आइन। हू अनाउंस्ड टू होल्ड इलेक्शन इन 1945-46, कंहिं ऐलान कयो त 1945-46 जे इलेक्शन्स जो? लॉर्ड वावेल। हाउ मेनी मुस्लिम सीट्स वर देयर इन प्रोविंशियल असेंबलीज़, मुस्लमाननि जे सीटनि जो तइदाद सूबाई असम्बली में केतिरो हो? 490। हाउ मेनी मुस्लिम सीट्स वर वन बाय मुस्लिम लीग आउट ऑफ 490 प्रोविंशियल, मुस्लमाननि 490 सीटनि मां मुस्लिम लीग केतिरियूं सीटूं मुस्लमान जो हासिलु कयूं? 446, 446। विच पार्टी वन मुस्लिम लीग सीट्स इन सेंट्रल असेंबली, कहिड़ी पार्टी मुस्लमाननि जूं सीटूं जेके आहिनि सो उहे क़ौमी असेंबली में या मरकज़ी असेंबली में खटियूं? उनखे चइबो मुस्लिम लीग। हू वॉज़ लास्ट वाइसराय ऑफ इंडिया, इंडिया जो लास्ट वाइसराय केरु हो? लॉर्ड माउंट बेटन। मशहूरु नालो आहे, ॿुधंदा रहंदा आहियूं, यादि बि हिनखे करे छॾिजे त आख़िरी वाइसराय केरु हो इंडिया जो? व्हेन ब्रिटिश पार्लियामेंट पास्ड द इंडियन इंडिपेंडेंस एक्ट, बरतानवी सरकार जेको आहे, बरतानवी पार्लियामेंट इंडियन आज़ादी जो एक्ट, हिंदुस्तान जी आज़ादी जो एक्ट जेको आहे कॾहिं पास कयो? 18 जुलाई 1947। आज़ाद मुल्क जेके थिया 14 ऐं 15 अगस्त ते थिया, पर हुनजो एक्ट कॾहिं पास कयो हुनजी आज़ादी जो? 18 जुलाई 1947। पॉइंट टू बी नोटेड आहे, इन खे जेको आहे सो ज़हन नशीन करे छॾियो। पाकिस्तान केम इन टू एग्ज़िस्टेंस ऑन, पाकिस्तान जो वजूद कॾहिं जो, पाकिस्तान कॾहिं वजूद में आयो, दुनिया जे नक्शे ते कॾहिं ज़ाहिर थियो? 14 अगस्त 1947। तव्हां सभिनी खे ख़बर आहे 14 अगस्त 1947 ते। हाणे असां चैप्टर नंबर 6 शुरू कंदासीं। इंपॉर्टेंट पीपल एंड इवेंट्स इन हिस्ट्री ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जूं अहम शख़्सियतूं ऐं अहम वाक़िआ ऐं दुनिया जा एंड वर्ल्ड, पाकिस्तान एंड वर्ल्ड। हू व्हेन UNO वाज़ फॉर्म्ड, UNO जो बुनियाद कॾहिं पियो? 1945 में। ऐं व्हेन फर्स्ट कंप्यूटर वाज़ इन्वेंटेड, पहिरियों कंप्यूटर कॾहिं ईजाद थियो? 1949, 1949 में पहिरियों कंप्यूटर ईजाद थियो।
when India and Pakistan fought first was over Kashmir. पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में कश्मीर ते पहिरीं जंग कॾहिं लॻी? 1948 यानी 1948 ईस्वी में पहिरीं जंग पाकिस्तान जी कश्मीर जे मसइले ते हिंदुस्तान सां लॻी. when first modern credit card was introduced. पहिरियों जदीद क्रेडिट कार्ड कॾहिं इस्तेमालु कयो वियो? 1950 1950 में. कलर टीवी was first introduced in. रंगीन टेलीविज़न पहिरियों जो तारुफ़ कॾहिं पहिरियां वजूद में आई? 1951 1951 ईस्वी में. when was the polio vaccine was made. पोलियो वैक्सीन ही जनरल जा सवाल आहिनि, हिनखे ज़हन नशीन करे छॾिजो. पोलियो वैक्सीन जेका आहे कहिड़े साल में ठाही वई? 1952. प्रिंसेस एलिज़ाबेथ राणी कॾहिं ठही? 1952 यानी कि 1952 ईस्वी में. when Soviet Union launched its satellite Sputnik. October 4 1957. सोवियत यूनियन स्पटनिक जेका आहे सैटेलाइट उनजो बुनियादु कॾहिं विधो? 4 अक्टूबर 1957 में. इन विच ईयर बंगाल वॉज मेड सेकंड नेशनल लैंग्वेज ऑफ पाकिस्तान. कहिड़े साल में बंगाली खे पाकिस्तान जी ॿियो नंबर क़ौमी ॿोली क़रार ॾिनो वियो? 1956 में. 1956 पाकिस्तान में पहिरियों मटीरियल लॉ कंहिं नाफ़िज़ कयो ऐं कॾहिं नाफ़िज़ कयो? अयूब खान कॾहिं नाफ़िज़ कयो? 1958 1958 ईस्वी में. विच वॉज जेका पहिरीं मार्शल लॉ लॻी. विच वॉल वॉज बिल्ट इन ऑर्डर टू सेपरेट ईस्ट जर्मनी एंड वेस्ट जर्मनी. कहिड़ी जेका आहे दीवार ईस्ट जर्मनी ऐं वेस्ट जर्मनी खे जेको सो पाण में धार करे थी? बर्लिन वॉल. दीवार बर्लिन वॉल वॉज बिल्ट इन विच ईयर. बर्लिन जी दीवार बर्लिन खे कॾहिं कॾहिं ठाहियो वियो? कॾहिं ठही? 1961 में. 1961 में. हू वॉज द फर्स्ट वुमेन टू गो इन स्पेस. पहिरीं औरत केरु हुई, कहिड़ी हुई जेका ख़िला में वई? वेलेंटिना टेरेशकोवा. when Valentina Tereshkova went into space. वेलेंटिना टेरेशकोवा कॾहिं ख़िला में वई? पहिरियों दफ़ो कॾहिं वई? 1963 1923 ईस्वी में. when Nelson Mandela was sentenced life in prison in South Africa. नेल्सन मंडेला खे उमिरि कैद जी सज़ा या उमिरि कैद लाइ कॾहिं जेको सो जेल में विधो वियो? साउथ अफ्रीका में. हीउ साउथ अफ्रीका जो कारी नसिल वारनि जो अॻुवाण हो नेल्सन मंडेला, जेको 35 सालनि ताईं जेल में रहियो, जंहिं पंहिंजी क़ौम खे जेको आहे सो आज़ादी ॾियारी ऐं कारनि खे गोरनि जे बराबरि हक़ ॾियारिया. 1964 में ही कैद थियो. when first heart transplant operation was performed by Dr. Christian Barnard. पहिरियों जेको दिलि जो ऑपरेशन हो उहो ट्रांसप्लांट जो जेको ऑपरेशन हो डॉक्टर क्रिश्चियन बर्नार्ड कॾहिं कयो? 1967 1967 ईस्वी में. हू वॉज फर्स्ट टू वॉक ऑन मून in 1969. पहिरियों क़दम चंड ते कंहिं रखियो? नील आर्मस्ट्रॉन्ग ऑफ USA. अमेरिका जे नील आर्मस्ट्रॉन्ग रखियो. when Pakistan and India signed Indus Water Treaty. सिंधु दरिया जी सिंध तास मुआहिदो जंहिंखे चवंदा आहिनि, उन पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जेको आहे सो कॾहिं सही कई? 1960 में. 1960 में. when Pakistan and India fought second war over Kashmir. पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी कश्मीर जे विच में ॿी जंग कॾहिं लॻी? 1965 में. पहिरीं जंग 1948 में लॻी ऐं ॿी जंग जेका आहे 1965 में लॻी. कश्मीर जे पाकिस्तान में ऐं हिंदुस्तान में अहम मसइलो ॿिन्ही जो इहो ई आहे, कश्मीर जो जेको आहे. द पॉकेट कैलकुलेटर वॉज इंट्रोड्यूस्ड इन. खीसे में रखण वारो कैलकुलेटर कॾहिं ईजाद कयो वियो? 1970 में. 1970 में. when first general election were held in Pakistan. पाकिस्तान में पहिरीं जनरल इलेक्शन कॾहिं अथई? 1970 यानी आज़ादी जी 23 सालनि खां पोइ पाकिस्तान में पहिरीं इलेक्शन थी. इहा पॉइंट नोट करण जहिड़ी आहे. when बांग्लादेश केम इन टू बीइंग. बांग्लादेश कॾहिं आज़ादु थियो? बांग्लादेश पाकिस्तान जो हिसो ऐं ईस्ट पाकिस्तान ऐं वेस्ट पाकिस्तान जेको आहे सो मिली करे पाकिस्तान ठहंदो, जेको 1971 में हिंदुस्तान सां जंग जे करे ऐं कुझु ॿिया रीज़न हुआ
उन्हनि जे करे 16 डिसंबर 1971 में बांग्लादेश पाकिस्तान जेको आहे सो ईस्ट पाकिस्तान तब्दील थी करे 16 डिसंबर 1971 बांग्लादेश ठही वियो। When Zulfikar Ali Bhutto became president of Pakistan, Zulfikar Ali Bhutto पाकिस्तान जो सदर कॾहिं थियो 1971 में। आमतौर ते माण्हुनि खे इहा ख़बर आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो प्राइम मिनिस्टर रही चुका है, लेकिन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पहिरीं मरतबा जेको आहे सो प्रेसिडेंट थियो 1971 में। अमेरिका खां घुराए करे उनखे प्रेसिडेंट बनायो वियो। हू वॉज लीडर ऑफ ईरान इन 1979। 1979 में ईरान जो जेको सो लीडर या रहनुमा केरु हो, आयतुल्ला ख़ुमैनी। हू बिकम फर्स्ट वुमेन प्राइम मिनिस्टर ऑफ ब्रिटेन इन 1979। बरतानिया जी पहिरीं औरत वज़ीर अज़म केरु हुई, मार्गरेट थैचर। मार्गरेट थैचर जेका आहे पहिरीं औरत वज़ीर अज़म हुई। जीअं पाकिस्तान जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बल्कि मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर अज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई। हू वॉज अवॉर्डेड नोबेल पीस प्राइज़ इन 1979। ऐं नोबेल पीस प्राइज़ जेको आहे सो 1979 में कंहिंखे मिलियो, मदर टेरेसा खे, जेका इंडिया में ही, जंहिं जेको आहे सो सिहत जे मैदान में मुख़्तलिफ़ जेको आहे सो मैदाननि में जेको आहे सो भलाई जा कमु कया। यतीम ॿारनि जे बारे जे लाइ जीअं हिते अब्दुल सत्तार ईदी कमु कया आहिनि, ईअं मदर टेरेसा इंडिया में जेको आहे सो इंसानी भलाई जा पिणु कमु कया। वेन सोवियत यूनियन इन्वेडेड अफ़गानिस्तान, सोवियत यूनियन अफ़गानिस्तान ते हमिलो कॾहिं कयो, 1979 में, 1979 ईस्वी में। वेन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वॉज हैंग टू डेथ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी कॾहिं ॾिनी वई, 1979 में। 1979 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेको आहे सो फांसी ॾिनी वई। अहम सवाल आहे 1979 में। When Dr. Abdul Salam became first Pakistan to win Nobel Prize in Physics, डॉक्टर अब्दुल सलाम पहिरियों पाकिस्तानी हो जंहिंखे फिज़िक्स जे मैदान में कमु करणु थियो। 1979 ईस्वी में जेको आहे सो नोबेल जो इनाम मिलियो। अॻिते हली करे जीअं मलाला यूसुफ़ज़ई खे जेको आहे सो नोबेल प्राइज़ पाकिस्तान मां मिली चुको आहे। When personal computers were introduced by IBM, PC जंहिंखे असां पर्सनल कंप्यूटर्स चयूं, IBM कंपनी ज़रिए कॾहिं वजूद में आया, 1981 में। 1981 ईस्वी में। Which movement was started by shipyard workers in 1982? जेके शिपयार्ड जा मज़दूर हुआ उन्हनि कहिड़ी तहरीक हलाई जेको आहे सो 1982 में, सॉलिडेटरी मूवमेंट। अॼु जो क्लास असांजो हिते ई इख़्तिताम थींदो। क्लास थोरो वॾो थी वियो आहे ऐं पंहिंजे कम खे असां जारी रखंदासीं ऐं ही कंटिन्यू आहे। असां सां अॻी क्लास में जुड़ियल रहंदा। अल्लाह हाफ़िज़।